इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउं वलाकिन ला तशऊरून। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तो ए प्यारा भाइरो, अवां जाॾो क़ुरान शरीफ़ मां कुछ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन त चओ। अबा थोरो वेझा बचो, थोड़ा वेझा बचो, अॻे अबा अॻे थोरो अचो। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। सहाबी हिकिड़ो बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं। तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर अव्हां में उमेद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मांखे उमेद आहे त मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे
जो अल्लाह साईं ना उमेदन जूं भी उमेदां पूरियूं करे छॾींदो आहे। ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहे? चए साईं पहिरियों मुतालबो इहो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां प्यादल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां, मूंखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे मां सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो, पाण फरमायूं आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर अॼु मां मुहम्मद में उमेद रखी आयो आहे। अॼु मां मुहम्मद जो महिमान आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चइसई ॿियो मुतालबो इहो आहे त मुंहिंजा लटा बि पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। छा चइबा? कुझु ॻाल्हाईंदा हलो। लटा पुराणा आहिनि, मूंखे लटा बि नवां ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे नवां लटा ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो थमे, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चए साईं बुख लॻी आहे, मानी खारायो। छा चइबा? कुझु ॻाल्हाईंदा हलो ॿेली। बुख लॻी आहे, मानी खारायो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराए। को बि सहाबी न उथियो, छो त गुरबत ही मिसकीनी ही। सलमान फारसी उथी बीठो, अर्ज़ करण लॻो, साईं मां तव्हां कहिड़े घर जो ॾस ॾियां जो हे महिमान हलंदो न, मानी खाई मोटंदो, बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमा, सलमान इहो कंहिंजो घर आहे? चए साईं अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। नबी साईं फरमायो, सलमान इहो त मुंहिंजे न्याणीअ फातिमत ज़हरा जो घर आहे, इहो त मुंहिंजो ई घर आहे। साईं अली जे दरवाज़े ते हलंदो न, बुखियो न मोटंदो। आहे न बा, अली साईं जे दरवाज़े तां कोई बुखियो न मोटियो आहे। क़ुरान पाक में खोड़ सारा गवाहियूं आहिनि त जेके अल्लाह जे नाले ते मानी खाराईंदा आहिनि, अल्लाह उन्हनि खां हे फर्श ते मानी खाराईंदा आहिनि, अल्लाह अर्श ते राज़ी थींदो आहे। ऐं तव्हां सां अल्लाह जे महिरबानी सां हुसैनी जमात जा आहियूं, ऐं इहे अल्लाह जा बाना क़ुरान वारा थी चुका आहिनि। यादि रखो, किताबनि में ईंदो आहे, हसन साईं 7 सालनि जे उमिरि में हो, सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो। ऐं हज़रत हुसैन साईं 8 सालनि जे उमिरि में हो, सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो। कंहिं पुछा कई, हसन साईं हुसैन साईं एतिरी नंढड़ी उमिरि में क़ुरान यादि कयो अथव, अव्हां जो उस्ताद केरु आहे? चवनि था कोई उस्ताद कोन्हे को। पुछा करण वारो हैरान थियो, बाक़ी तव्हां नंढड़ी उमिरि में क़ुरान कीअं यादि कयो आहे? हसन साईं हुसैन साईं फरमान था, ॻाल्हि ॿुधो, असां पंहिंजे घर में नज़र कंदा आहियूं, अबू अली मुर्तज़ा बीठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे, जे वेठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे। अम्मा फातिमत ज़हरा असां सां ॿोली ॻाल्हाईंदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे, असांखे लोली ॾींदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे। असां ॿई ॿार अबे अम्मा जे क़ुरान खे ॿुधंदे ॿुधंदे इन उमिरि में सारे क़ुरान जा हाफ़िज़ थी चुका आहियूं। ऐं अल्लाह क़ुरान वारनि सां वॾी महिरबानी कई अथव। अबा क़ुरान वारनि सां अल्लाह जी अहिड़ी महिरबानी अथव जो अणहूंद मां अल्लाह हूंद करे ॾींदो आहे, न हुजण मां अल्लाह सही हुजण करे ॾींदो आहे। किताबनि में ईंदो आहे, हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उन्हनि जो सौट अब्दुल्ला बिन जाफ़र
रज़ी अल्लाह तआला अन्हु ये टई कुरान जा कारी हन, कुरान जा हाफ़िज़ आहिनि, वाइज़ कनि था, तबलीग कनि था। हाणे वापसि मदीने ॾे मोटिया आहिनि। हेॾे ख़्यालु कयो बा, वापसि मदीने ॾे मोटिया आहिनि। मदीने जो पंधु पहाड़ जो जबल जो, बुख बि लॻी, उञ बि लॻी। हिक ॿिए खे चवण लॻा चढ़ो जबल ते, नज़र कयो मन का आबादी हुजे, वसण हुजे त मानी बि खाऊं त पाणी बि पीऊं। अञा जो नज़र कयूं त हिकिड़ी झूपड़ी ते नज़र पियनि। टई जवान झूपड़ी में आया, ॾिसनि त हिकिड़ी पोड़ी वेठी आहे। हज़रत हुसैन साईं फरमाइनि था अम्मा पोड़ी, असां मदीने जा मुसाफ़िर आहियूं, उञ बि लॻी आहे, बुख बि लॻी आहे, मानी बि खारा, पाणी बि पीआर। पोड़ी चवण लॻी जवानो शाम ताईं वेहो, मुंहिंजो मुड़ुसु शहर वियो आहे मज़दूरी करणु, अलाह कंदो मज़दूरी मिली हूंदसि, शाम मज़दूरी जा पैसा मिलंदसि, अटो बि वठी ईंदो, सामान बि वठी ईंदो, रस्ते ते चश्मो आहे पाणी बि भरे ईंदो, शाम ताईं वेहो। टिनी पाण में सलाह कई शाम ताईं केरु वेहे, उथो त सफ़र शुरू कयूं। अञा जो उथिया, हज़रत हुसैन साईं जी पोड़ी जे घर जे अंदरि हिकिड़ी बकरी ते नज़र पई। अम्मा पोड़ी बकरी जो बीठी आहे, चइबा इहा फंडी आहे, इन में खीर नाहे, मां तव्हांखे खीर ॾुही ॾियां, फंडी आहे। हज़रत हुसैन साईं फरमाइनि था अम्मा असां टिनी खे मोकल ॾे, इन फंडी बकरी जे मथां बिही रब जो मिठड़ो क़ुरान पढ़ंदासीं। असांखे यकीन आहे क़ुरान जे बरकत जे करे हिन फंडी बकरी खे खीर ॾियण वारो मालिक अल्लाह। वाह। पोड़ी डुकंदे वञी माटो खणी आई ठिकर जो। अॻे इहे हूंदा हुआ, चए माटो अथव जे तव्हांखे फंडी बकरी खीर ॾे, मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। हाणे टई जवान अची बकरी जे मथां बीठा। हज़रत हुसैन साईं पंहिंजे सौट अब्दुल्ला बिन जाफ़र खे चवंदो आहे ॻाल्हि ॿुध, हिन बकरी जे कननि खे वठी क़ुरान पाक मां 18 पारो मोमिनून सूरत शुरू कर। हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र क़ुरान पाक मां 18 पारो मोमिनून सूरत शुरू करे पढ़े तो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ। मानी तो खाधी थव, जोर सां चओ सुभान अल्लाह। पढ़दे पढ़दे जॾहिं हिन लातिन ते पहुतो, पढ़े तो वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो। इंशाअल्लाह काफ़ी देर ताईं हे क़ुरान पाक जो वाइज़ हलंदो। हज़रत साईं मौलाना सिबग़तुल्लाह जोगी साहिब पहुता आहिनि, क़िस्मत सां मौक़िया थींदा आहिनि, रोज़ वाइज़ न थींदा आहिनि। आया हो क़ुरान ॿुधण लाइ, ख़ाली न मोटंदो, हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं। चओ सभई ज़ोर सां इंशाअल्लाह। ऐं हज़रत हुसैन साईं पंहिंजे भाउ हसन खे चए थो अदासन हिन बकरी जे विच ते बीही क़ुरान पाक मां मुल्क सूरत शुरू कर। हसन साईं मुल्क सूरत पढ़े तो चए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। ऐं हज़रत हुसैन साईं ओह जे साम्हूं, थणनि जे साम्हूं माटे खे रखी क़ुरान पाक मां उहा आयत पढ़े थो जेका खीर वारी आयत आहे। ईंदी अथव खीर वारी आयत।
वहाँ खीर वारी आयत या पढ़े तो वइन लकुम फिल अनामि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन वदमिल लबनन खालिसन सगाइगल लिश्शारिबीन। हज़रत हुसैन साईं खीर जी आयत पढ़ी तड़ी खबर पई त फंडी बकरी के खीर अची वयो। चओ अल्लाह जे वलियन जी किरामत बरहक़ सच्ची। चओ अल्लाह जे वलियन जी किरामत ॾाढा नथा ॻाल्हायो, बरहक़ सच्ची। ऐं ईअं बि चओ त नबियन जा मोजिज़ा बरहक़ सच्चा, पर ताक़त कंहिंजी हूंदी आहे हथ खड़ो करे चओ त अल्लाह जी हूंदी आहे। अण हूंद मां करे त हूंद केरु आहे बा, न हुजण मां हुजण करे त केरु आहे। कुझु मां तौहीद ते अर्ज़ कयां छो त अल्लाह जी महिरबानीअ सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालियनि तौहीद वारनि जी जमात आहे। ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। चओ सभई इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं। हाणे मां कुझु तौहीद ते अर्ज़ कयां, अवां जे आॾो क़ुरान पाक जूं कुझु आयतां तिलावत कयां जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजी तौहीद बयान कई आहे। हिकु जाइ ते तौहीद बयान कंदे खुदा जो क़ुरान चए थो लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व इन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख़फूहु युहासिबुकुम बिहिल्लाह फयग़फिरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो न बा। हर शइ ते कुदरत कंहिंजी आहे बा, हर शइ ते ताक़त कंहिंजी आहे, सभु कुझु कंहिंजे वस में आहे, भला मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। जीअं वणेसि करण वारो केरु आहे को अलाह खां पुछा करण वारो। नबी साईं जे दरबार में हिकु जवान वेठो आहे, पुटु अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो। चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां, मुंहिंजी घरवारी बि रंग जी भूरी आहे। हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे, मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे। साईं फरमाता उठण वारो साहब ई काॾे वियो? अर्ज़ु करे थो साईं मां वेठो आहियां। फरमाता वञ उठ बि काया, ॾाचियूं बि काया, गोरड़ा बि काया। वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो गोरड़ो अॻ में भॼंदो अचे पियो। साईं फरमाता उठण वारा ॾे ख़बर कारो गोरो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे? चए साईं हिन भूरी ॾाची मां। चए उठण तां कहिड़ो हूंदो आहे? साईं हे भूरे रंग वारो। साईं जणी जवान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आहे, उठ बि भूरो आहे, पर अल्लाह न मां कारो घोड़ो पैदा कयो आहे। ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर, या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे, कारनि मां भूरा पैदा करे। अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो ला युसअलु अम्मा यफ़अलु व हुम युसअलून। अल्लाह खां कोई पुछा करण वारो न आहे। अण हूंद मां हूंद करे त केरु आहे? ॾाढा ॻाल्हाईंदा हलो न वाह। न हुजण मां हुजण करे त केरु आहे? हज़रत हुसैन साईं खीर ॾियणु शुरू कयो त माटो ई खीर जो भरिजी वियो। अम्मा पोड़ी ॿियो थां खणी आ, ॿियो माटो खणी आई, ॿियो बि भरिजी वियो। अम्मा टियों थां खणी आ, टियों माटो खणी आई, उहो बि भरिजी वियो। अम्मा चौथों थां खणी आ, पोड़ी चवण लॻी असांखे घर में चौथों थां ई कोन्हे को।
पोड़ी 3 माटा खीर जा भर ॾिसी चवण लॻी जवानो भला मुंहिंजूं अखियूं मूंडियूं अथव छा 3 माटा फंडी बकरी मां अखियुनि मूंडण वारा हो हज़रत हुसैन सही फरमान था मां असां अखियुनि मूंडण वारा आहियूं असां क़ुरान वारा आहियूं पोड़ी पुछां कहती जानो पो पंहिंजा नाला बि ॿुधायो पंहिंजो ख़ानदान ॿुधायो पंहिंजो शहर त ॿुधायो हज़रत हुसैन सही फरमान था मां असांजो सौट थी हिन जो नालो अब्दुल्ला बिन जाफर थी हे मुझो भाउ थी हिन जो नालो हसन थी मुझो नालो हुसैन थी अम्मा असांजो अब्बो थी उन जो नालो अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार थी अम्मा असांजी अम्मा थी उन जो नालो फातिमत ज़हरा थी जेका जन्नत में सभिनी औरतुनि जी सरदार हूंदी अम्मा इहे नाला तो न ॿुधा हूंदा भला हे नालो त ॿुधो हूंदी असांजो नानो थी उन जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह थी असांजो शहर मदीनो थी पोड़ी चवण लॻी बेशक तव्हां क़ुरान वारा हो अल्लाह क़ुरान जे करे तव्हां सां महिरबानी कई आहे हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां हज़रत सलमान साईं अर्ज़ु कयो साईं हे महिमान अली साईं जे दरवाज़े ते हलंदो न बुखियो न मोटंदो मानी खाई मोटंदो नबी साईं फरमा सलमान जल्दी वठी वञेसि हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो सिधो अली साईं जे दरवाज़े ते आयुसि अली साईं घर में मौजूद न खा मां दरवाज़ो खड़कायो अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो मन दक़ल बाब ओ दरवाज़े खे खड़कण वारा केरा सलमान चए थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आयो आहियां कीअं आयो आहियां हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी 3 मुतालबा कंहिं बि मुतालबा पूरा थी वियसि 3 मानी जो मुतालबो कंहिं पर गुरबत जे करे कंहिं बहा न कई पोइ मां सलमान अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि अव्हां जे दरवाज़े ते महिमान वठी आयो आहियां हिन खे मानी खारायो अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुछ भी कोने को पर अबे जो मेहमान बुखियो मोटी वने ओ सलमान हिकिड़ो मिंट तभी अम्मा फातिमत ज़हरा घर में वही वनी अली से जी चादर खणी आई सलमान ये चादर खणी बाजार में वञ दुकानदार थी यहूदी थी उन वटि वञी गिरवी रख चवेसि असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान ॾे त मां पंहिंजे अबे जे महिमान खे मानी खारायां हज़रत सलमान चे तो मां चादर भी खयूं मेहमान के भी वरतो सिधो बाजार में आयम उन दुकानदार यहूदी के चिमगाल बुध हे नबी से जो मेहमान आहे भी यहूदी 3 मुतालबा के मुतालबा पूरा थी वैसे 3 मानी जो मुतालबो के पर गुरबत जे करे के बहा न कई पो मुझो नालो सलमान आ मां नबी से जो गुलाम आया अर्ज़ कयमि त अली जे दरवाजे ता बुखियो न मोट दो नबी से फरमायो वठी वञेसि उते वयासे उते भी इंतजाम कोन हो हाणे अली साईं जी चादर खणी आयो आ गिरवी रख असांखे अटो भी ॾे गिह भी ॾे सामान भी ॾे दुकानदार यहूदी चवण लॻो हिकिड़ो मिंट त बीहो अंदरि वियो असां सोचियोसीं वियो आहे सामान खणी ईंदो वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो किताब खोले करे चवण लॻो किताब ॾिसो था हिन जो नालो तौरात आहे असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे पर हिन जे हिन सिफ़े ते या सजी गाल लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महिमान ईंदो हूंदो बि यहूदी 3 मुतालबा कंदो 2 मुतालबा पूरा थी वेंदसि 3 मानी जो मुतालबो कंदो पर गुरबत जे करे को बहा न कंदो पोइ सलमान नाले ग़ुलाम थी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो ओॾे वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो पोइ अली साईं जी चादर जी बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻे ई तौरात में लिखी पई आहे हाणे मां बि यहूदी आहियां महिमान बि यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए भलाई भी साईं जे करे थी
न त जेके तव्हां असां वारा अफ़ाल आहिनि न तव्हां असांजा जहिड़ा कम आहिनि ॾिसो कीअं था बार बार बारिश हले थी पई हे अमल किना जो रब नाराज़ थियो आहे अल्लाह कावड़ियो आहे यादि रखो सहाबा किराम नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं असांखे कीअं ख़बर पए अलाह असां ते नाराज़ थियो आहे अलाह असां ते कावड़ियो आहे असांखे कीअं ख़बर पए साईं जन फरमाइनि था जिथे मींहं जी ज़रूरत हुजे अल्लाह न वसाए जिथे न हुजे उते वसाए सम्झो त अल्लाह तव्हां ते नाराज़ आहे अल्लाह तव्हां ते ॾमरियल आहे अल्लाह तव्हां ते कावड़ियल आहे ॿेड़ी अल्लाह खे नाराज़ न कयो अचो अल्लाह जे दरवाज़े ते पढ़ो अल्लाह साईं जी निमाज़ ॾुख थींदो आहे ॻोठनि में शहरनि में नज़र कंदा आहियूं बेनिमाज़ी घणा निमाज़ी थोरा किन मां ग़लति थो ॻाल्हायां वाह तव्हां नथा ॻाल्हायो छो भला आहे न बा निमाज़ी थोरा बेनिमाज़ी घणा इहा ॻाल्हि मां बि पंहिंजी नथो कयां अल्लाह क़ुरान में बि बयान कई काते ऐलान कंदे फरमाई कुल हुवल्लज़ी अंशाकुम वजअल लकुमुस्समअ वल अबसार वल अफ़इदत क़लीलन मा तशकुरून क़लीलन मा तशकुरून थोड़ा आहिनि जेके अल्लाह जो शुक्र कनि था शुक्र को मुराद सब तफ़सीर लिखनि था माना निमाज़ थोड़ा पढ़नि था इहो न आहे शुक्र मता सम्झो हा मानी खाई करे ॾकारो ॾेई वरी चवंदो शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहो ज़बान जो छड़ो शुक्र थी वियो निमाज़ पढ़ंदो सभु उज़वनि जो शुक्र थी वेंदो आहे पर क़ुरान तो चवे थोड़ा निमाज़ पढ़नि था वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून घणा माण्हू आहिनि जेके अल्लाह जी निमाज़ नथा पढ़नि वक़लीलुम मिन इबादी अशकूर थोड़ा आहिनि जेके अल्लाह जा बाना निमाज़ पढ़ंदा आहिनि बेनिमाज़ी घणा वरी फूक जी घुमंदा आहिनि चवंदा आहिनि असांखे भला हूं अबा बेनिमाज़ी भलो न अथव बेनिमाज़ी सुठो न अथव मां तो चवां बेनिमाज़ी किनो अथव इहो किनो मां नथो चवां मुंहिंजे नबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़ आहिनि आवाज़ सॼी दुनिया जूं ज़बाना कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि हथ खड़ो करे चओ मुंहिंजे सुहिणे साईं जी पाक ज़बान सची आहे चओ ज़ोर सां चओ नबी साईं जी पाक ज़बान मुबारक सची आहे इन ज़बान सची जे मुतलिक़ हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे हिकिड़ी अम्मा नबी साईं जे दरबार में वेठी रोए पई साईं जन फरमाइनि था अम्मा छो रोईंदी वेठी आहीं चवण लॻी सुहिणा मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे रोवां थी त अलाए जन्नत में आहे अलाए जहन्नम में आहे सा बि चवनि था जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई असां ॾिठोसीं नबी साईं पंहिंजूं अखिड़ियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ खयूं रहमत जा हथ हेठि करे अखिड़ियूं मुबारक खोले करे फरमायूं अम्मा मां तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पियूं अम्मा जो ॿुधो त मां खां टक निकिरी वियो ऐं सा बि चवनि था नबी साईं अम्मा सां हीअं बि ॻाल्हि आहे मां ॿी ॻाल्हि ॿुध तूं बि पंहिंजूं अखियूं बंदि कर मां मोहम्मद रहमत जा हथ खणा दुआ घुरां तूं बि पंहिंजे बचे खे जन्नत में अखियुनि सां ॾिस चवण लॻी सुहिणा मां न ॾिसंदमि वरी ॿीहर नबी साईं फरमायसि जे ॾिसे त मां दुआ घुरां चवण लॻी मां न ॾिसंदमि उतां हली त खिलंदी अचे पई सहेड़ियूं पुछा कनिसि पियूं वञे पई रोईंदी अचे थी खिलंदी कहिड़ी ॻाल्हि आहे चए मां नबी साईं जे दरबार में वियमि नबी साईं खे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में आहे नबी साईं अखिड़ियूं मुबारक बंदि कयूं रहमत जा हथ खयूं फरमायूं तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पियूं चे भला नबी साईं ॿियो बि कोई तोखे फरमायो चे नबी साईं ईअं बि फरमायो जे तूं बि ॾिसे त मां दुआ घुरां चे तो छा चयो चे मां इनकार कयो सभु चवण लॻा चरी थी पई इनकार छो कई अखियुनि सां ॾिसे हा चवण लॻी चरी मां न आहियां चरियूं तव्हां आहियो
जे ॾिसां चइबो त पैगंबर जी पाक ज़बान ते मांखे पत नहीं खुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि पर मुंहिंजे मुहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे। नबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़नि हिकिड़े बेनिमाज़ीअ जी बदबू ऐं नुहूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़तम न थींदी आहे। जंहिंमां बदबू बि निकिरे नुहूसत बि निकिरे इहो भलो चइबो अबा। अॼु हेॾे वॾे जलसे में मूंसां वाइदो कयो हथु नथो खणायाव पर इहे ज़बान सां लफ़्ज़ चओ इंशा अल्लाह जेसी ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं। चओ सभई इंशा अल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। हिकिड़ा वरी चवंदा आहिनि अॻे निमाज़ पढ़ी कोन्हे का हाणे पढ़ंदासीं अलाह क़बूल कंदो अलाए न कंदो ॿेड़ी अलाए वारी ॻाल्हि छॾे ॾियो। हिकिड़ा वरी चवंदई यार गुनाहगार हूं रब गुनाह माफ़ कंदो अलाए न कंदो या अलाए वारी ॻाल्हि छॾे ॾियो। छो त अल्लाह हुकुम कयो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बाननि सां हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हाए साईं कहिड़ा तुंहिंजा बाना मां कहिड़ी ॻाल्हि ॻाल्हायां। कुरान में आयत नाज़िल थी फरमाई कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। गुनाहगार बन सां इहा ॻाल्हि ॻाल्हा चवेन त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मां रब जी रहमत में ना उमेद न थियो उमेद रखी अचणो तव्हांजो कमु आहे माफ़ी गुनाह जो तव्हांजो कमु आहे। वलो कान ज़बदुल बहरे समुंड दरिया जे झग जे दाता जा गुनाहनि सभई गुनाह तव्हांजा तव्हांखे माफ़ करणो मां अल्लाह जो कमु आहे। अचो अल्लाह जी निमाज़ पढ़ो सजदो कयो ॾिसो अल्लाह तव्हां सां कीअं थो महिरबानी करे। मां त ईअं अर्ज़ु कयां तव्हांखे मोकल ॾियां थो मतां को ॿियो मौलवी साहिबु तव्हांखे मोकल न ॾे मां तव्हांखे इहा मोकल ॾियां थो बांग ॿुधी घर खां निकिरो निमाज़ जी नियत बि न कयो इहा तव्हांखे मोकल ॾियां थो। निमाज़ जी नियत बि न कयो मस्जिद में अची तव्हां सजदो कयो ॾिसो अल्लाह तव्हां सां कहिड़ी थो महिरबानी करे। अची छड़ो अल्लाह जो सजदो कयो ॾिसो रब तव्हांखे कीअं थो तव्हां सां महिरबानी करे। वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो गदह गाॾे वारो हो गदह गाॾे वारो मज़दूरी कंदो हो लो खणी सामान खणी हिकु ॾींहुं सामान खणी वञे पियो बादशाह जे महलात खां गुज़रियो बादशाह जे महलात खां गुज़रियो मथे नज़र कयईं त बादशाह जी धीअ हेठि ॾिसे पई हिन बि उनखे ॾिठो ॾिसण सां परेशान थी वियो छा कयईं अची करे गॾह गाॾो विकिणी करे वते पियो उन महला जे चौधारी घुमंदो माण्हू पुछा कसड़े गॾह गाॾो वाईंदे काॾे कई चे विकियो अथमि चे हिते छो थो फिरे चे बादशाह जे धीअ सां शादी कंदुमि। मां चयो भॼो विया पाण खे बि लितर हणाईंदो असांखे बि लितर हणाईंदो ॻाल्हि कहिड़ी थो करे गॾह गाॾो विकियो अथमि हाणे बादशाह जे धीअ सां शादी कंदुमि भई हिन सां को ॻाल्हाए बि न हे बि कुटबो असां बि कुटबासीं हिन सां को माण्हू न ॻाल्हाए परेशान फिरंदो हुते ख़बर पियसि बादशाह जी हिकु औरत आहे जेका मानी पचाईंदी आहे बोरचाणी आहे उन वटि वियो उनखे चवणु लॻो ॻाल्हि ॿुध मां गॾह गाॾो विकियो अथमि हाणे बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि पोइ ॾे ख़बर इहो कीअं कमु थींदो। हुन चयोसि ॻाल्हि ॿुध अॼु ॻाल्हि कई थी ॿीहर मथां ॻाल्हि बि न कजांइ ईअं त तूं बि सटिजे त मां बि सटिजां चए मां न छॾींदोमांइ ॿुधाए कीअं थींदो। हुन चयो हाणे हिन मूं जान छॾायं चए ॻाल्हि ॿुध हिकिड़ो शर्त कर क़बूल कर चे कहिड़ो चे 6 महीना मस्जिद में वञी अलाह जी निमाज़ पढ़ पर ॿाहिरि निकिरजांइ न
चइजी निकिरे न त जान छुटे हे बि हुनजे चवण ते अची मस्जिद में वेठो साईं कॾहिं वुज़ू सां निमाज़ कॾहिं बिना वुज़ू जे पढ़ां माण्हुनि ॾिठो ॻोठ वारनि अलाए केरु आहे छड़ो निमाज़ां थो पढ़े कॾहिं वुज़ू अथसि कॾहिं बिना वुज़ू जे कंहिं मानी ॾिनी कंहिं चांहि ॾिनी हिन जो सफ़र गुज़र बि थिए पियो कुदरत सां हिकिड़े माण्हू खे का ॻोठ में मुश्किल पइजी वई का हुनखे ॾुखियाई पइजी वई हिन खां अची दुआ घुराई हुनजी मुश्किल आसान थी वई दुआ जे करे एतिरे में बादशाह जे बादशाही में ख़तरो अची वियो चयोसि हिकिड़ो बुज़ुर्ग आहे मस्जिद में दुआ थो घुराई बसि ख़तरो ख़तमु थी वेंदो आयो सिधो चए ॿेली दुआ घुर मुंहिंजे लाइ बादशाही खे ख़तरो आहे जेको घुरे त ॼाए चवे त न्याणीअ सां शादी करायां चए ॻाल्हि ॿुधायो इन ॾींहं सां पर हाणे अलाह जी निमाज़ पढ़ी अथमि पंहिंजे अलाह खे सुञातो अथमि हाणे मूंखे शादी जी ज़रूरत ई कोन्हे का अलाह जे दरवाज़े ते अचो ॾिसो त अलाह असां केॾी महिरबानी करे थो नथा अचूं बा तॾहिं परेशानियूं अथव हिकु परेशानी निकिरे थी कॾहिं ॿी अचे थी ॿी वञे थी वरी टीं अचे थी अलाह जो दर छॾियो अथसि अचो अलाह जे दरवाज़े ते रखो अलाह असांजी उमेद कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभई चओ त अलाह जाऊं अलाह खे बाना आबा कौड़ा कोन्हनि वकी अलाह खे बाना प्यारा अथव पर बाना अचनि अलाह जे दरवाज़े ते आख़िरी वाक़ियो तर्ज़ु कयां अबा सॼी दुनिया दरवाज़ा बंदि कंदी पर मालिक जे रहमत जो दरवाज़ो कॾहिं बि बंदि न थींदो आहे सॼी दुनिया दरवाज़ा बंदि कंदी मालिक जे रहमत जो दरवाज़ो बंदि न थींदो आहे मुख़्तसर हिकिड़ो किस्सो आहे गुलिस्तान फारसी जो किताबु आहे जंहिंमें किस्सो लिखियलु आहे त को वक़्त जो बादशाह बीमार थी पियो इलाज करायूं फ़ाइदो न थियो आख़िर में हकीमनि इहा शइ तजवीज़ कई त 8 सालनि जे छोकिरे खे ज़बह करे कुही करे उन जे पिते मूं दवा ठहंदी बादशाह बचंदो न त बादशाह न बचंदो अॻे बादशाह इंसाफ़ा रहा सोचे पियो मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे इहा ॻाल्हि भली न आहे पर चवंदा आहिनि पंहिंजी जान खां मथे कंहिंजी जान न थींदी आहे वज़ीर ऐं गवर्नर घुराए सलाह कई ॾियो त ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी वज़ीर ने गवर्नर सलाह ॾिनी साईं तूं मरी वेंदे न बादशाही ऊंधी थी पवंदी बाक़ी जे हिकिड़ो छोकिरो तुंहिंजे बादशाही में वेंदो न फ़र्क़ु न पवंदो माना सलाह ॾिनो त इहो इलाजु करा चए वञो वठी अचो 8 सालनि जो छोकिरो वठी आया हकीम ॾिसी करे चवणु लॻा हा हे दवा जे कम में ईंदो पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे चए थो वञो छोकिरे जे पीउ माउ खे वठी अचो राज़ी थींदा इलाजु कराईंदुमि राज़ी न थींदा इलाजु न कराईंदुमि भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर छोकिरे जे पीउ माउ खे दुनिया जी लालच ॾियणु लॻा तव्हांखे ॿिया पुट बि आहिनि हिकिड़ो पुटु बादशाह ते क़ुर्बान कंदव न बादशाह राज़ी थी पवंदो दुनिया ॾींदव दौलत ॾींदव ज़िंदगी तव्हांजी सुखी थी पवंदी अलाह ॼाणींदो आहे अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची विया अची बादशाह खे चवनि था असांजो पुटु तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे बादशाह राज़ी थी दौलत ॾिननि दुनिया ॾिननि ॾिठई त अबू अम्मा बि छोकिरे जा राज़ी थी विया पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे चए थो वञो आलमनि खे वठी अचो मां शरीयत जी फतवा वठां ईअं जाइज़ आहे मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर उहे आलम ऐं मौलवी वठी आया जेके ख़ुदि बादशाह जा तनख़्वाहदार हुआ पघारदार सरकारी मुलाज़िम हूंदा न सर्वसनि में ड्यूटियुनि में उहे आलम वठी आया आलमो ॾियो ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी शरीयत में जाइज़ आहे आलमनि फतवा ॾिनी साईं शरीयत में ॿियनि खे नाजाइज़ आहे पर तो बादशाह खे जाइज़ आहे उहो नौकिरी जो भउ न कनि पिया त नौकिरी तो लहनि पिया बादशाह जो आलम भी राज़ी थी विया हाणे जल्लाद खे हुकुम कयईं जल्लाद कात खे तैयार कर तिखो करनि छोकिरे खे ज़बह कर छोकिरो विच ते बीठो आहे चौधारी वज़ीर ऐं गवर्नर बीठा आहिनि अबू अम्मा बि बीठा आहिनि आलम बि बीठा आहिनि बादशाह बि बीठो आहे छोकिरो विच ते बीठे बीठे आसमान नज़रां करे अखियुनि मां पाणी आरे रोई पियो आहे
रोईंदे रोईंदे वरी खिली पे तो वरी रोए तो वरी खिले तो बादशाह पुछा कंदो आ छोकरा रोए तो मौत अखियुनि सां ॾिसे तो ठीक आ पर बेरी मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आ चे तो बस बादशाह का ॻाल्हि आहे तॾहिं त मां खिलां थो न बेरी ॿुधा मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आ छोकिरो चवण लॻो बादशाह नज़र कर ओ तुंहिंजा वज़ीर ऐं गवर्नर बि मुंहिंजे कोण में राज़ी ओ बादशाह मां बि उमेद रखी ही मन मुंहिंजो अबो अम्मा चवनि त मुंहिंजी जान बची वञे पर ॾिठुमि त अबो अम्मा बि दुनिया जे लालच में अची आ उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी थी आ ओ बादशाह मां वॾी उमेद वरी आलमन में रखी ही मन के हक़ जा आलम अचनि शरीयत जी फतवा ॾियनि त मुंहिंजी जान बची वञे पर उहे आलम आहिनि जेके तुंहिंजा तनख़्वाहदार आहिनि जेके तुंहिंजा पगारदार आहिनि उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी आहिनि ओ बादशाह दुनिया में कानून आहे उमेदां पूरियूं थियनि त आख़िर में वक़्त जे बादशाह खे रहम जी अपील कबी आहे ओ बादशाह मां तोखे रहम जी अपील कीअं कयां मूंखे त हथनि सां बीठो तूं कुहाए थो मां त तुंहिंजी दवा जे कम में आहियां पोइ मां आसमान नज़र करे चयो मुंहिंजा रब हिते वज़ीर ने गवर्नर जा बि दरवाज़ा बंदि थी विया अबियमा जो बि दरवाज़ो बंदि थी वियो आलमन जो बि दरवाज़ो बंदि थी वियो आख़िरी दरवाज़ो बादशाह जो बि बंदि थी वियो मथे कंधु करे चयो मुंहिंजा रब हिते सारी दुनिया जा दरवाज़ा बंदि आहिनि पर तुंहिंजे रहमत जो दरवाज़ो अञा बि मूंखे खुलियल नज़र थो अचे इएं जो मां दाह कई हाथ भी आवाज़ आयो बाना घबरा न दुनिया दरवाज़ा बंदि कया थी मां रब रहमान रहमत जो दरवाज़ो बंदि न कयो थमाए तॾहिं मां खिलां पियो त बेशक अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो खुलियल आहे बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो रोई करे चवणु लॻो छॾे ॾियो हिन छोकिरे खे मां मरी वञा मूंखे मरणु क़बूल आहे पर मालिक जे मख़लूक ते ज़ुल्म करणु क़बूल कोन्हे को अब दुनिया दरवाज़ा बंदि करे अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो खुलियल हूंदो आहे पढ़ो अल्लाह साईं जी निमाज़ वाइज़ ॿुधी करे ॿेड़ी ईअं त थियो कुछ बेनिमाज़ी निमाज़ी थी पवन अल्लाह जे दरवाज़े ते अचनि ईअं सम्झो त अल्लाह जे बाण जी महिनत मोहतरम शाहनवाज़ साहब जी ॿी जमात जी महिनत ईअं सम्झो अल्लाह वटि क़बूल पइजी वई अल्लाह शरन जे ख़ैर खे बि क़बूल फरमाए इन जमात जी हाज़िरी बि आख़िर में इंशाअल्लाह दुआ थींदी हज़रत साईं मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब उहे बि अल्लाह जो क़ुरान पाक ॿुधाईंदा आख़िर में दुआ मज़दूरी आहे मज़दूरी वठी माण्हू बाद में वञे अल्लाह जेके मूंखां बि लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।